जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फ़िरोज़ खान ज़मीर हुसैन लोड जी रिपोर्ट ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ जी ऑफिस अॻियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हुकूमत सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ अब्दुल बारी पिताफ़ी ऐं वज़ीर आला सिंध जे मशीर सलमान अब्दुल्ला मुराद अॻियां खुली कचहरी रखी वई। खुलियल कचहरी दौरान सभई माण्हुनि शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया, जॾहिं त केतिरनि ई माण्हुनि खां शिकायत दौरान माइक जो आवाज़ बंदि करे माइक खसी वई। खुलियल कचहरी दौरान मुतासिर माण्हुनि पुलिस ख़िलाफ़ दावो कंदे चयो त पुलिस बेगुनाह ॻोठाणनि जो माल खाई वञण ऐं कूड़नि केसनि में रिश्वतखोरीअ जो दावो कंदे इंसाफ़ जी घुर कई। जॾहिं त रेवेन्यू डिपार्टमेंट ख़िलाफ़ शिकायतूं कंदे चयो त रेवेन्यू डिपार्टमेंट में रिश्वत खां सवाइ को बि कमु नथो थिए। सब रजिस्ट्रार ऑफिस में रिश्वत जो घर बणियल आहे। अस्पतालनि में दवाऊं न हुजण करे माण्हू मरी रहिया आहिनि। ज़िले अंदरि मालवंद ॻोठाणा सवें जानवर उन्हनि जा मरी रहिया आहिनि। लाइव स्टॉक खातो ख़ामोश बणियल आहे। ज़रात मुकमल तबाह थी वई आहे। सिंध हुकूमत ख़ामोश आहे। शहर तोड़े ॻोठ गंदे पाणीअ में बुड़ी रहिया आहिनि। ऑफिसर गाइब आहिनि। इरिगेशन खाते जा मुलाज़िमनि जूं हथरादू पगारूं बंदि कयूं वियूं आहिनि। केतिरा ई खानदान बुखूं काटण ते मजबूर आहिनि। शहरी तोड़े ॻोठनि में बिजली शहर खां 12 कलाकनि ताईं बंदि करे हथरादू डिडक्शन बिल लॻाया था वञनि। पब्लिक हेल्थ खातो अरबन रुपयनि जी स्कीमूं सिर्फ़ कागज़नि में हड़प करे वियो आहे। स्काप खाते जा सभई ट्यूबवेल बंदि आहिनि। हज़ारे एकड़ ज़मीन सिम ऐं कलर जे वर चढ़ी वई आहे। ॻोठाणा लॾ पटां करे शहरनि ॾांहुं अचनि था त चूंडियल नुमाइंदा वोट वठी 3 सालनि खां गुम थी विया आहिनि। ज़िले में को बि तरक़ियाती कमु नाहे थियो। सिविल अस्पताल खे ज़िले अस्पताल जो दर्जो ॾियारियो वञे। अवाम जूं दाहूं मौजूदु माण्हुनि खे मुकमल ॿुधण बजाए सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ अब्दुल बारी पिताफ़ी डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ ताशफील आलम ऐं SSP नौशर फ़िरोज़ खे हुकुम कंदे चयो त अवाम जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल करे रिपोर्ट ॾिनी वञे त जीअं असां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आॾो रिपोर्ट पेश करे सघूं। आयल माण्हुनि पंहिंजूं शिकायतूं दरख़्वास्तुनि ज़रिए जमो कराए मसइला हल करण खां सवाइ मायूस थी वापसि मोटी विया। आख़िर में कुझु माण्हुनि सूबाई वज़ीर जो रस्तो रोकण जी कोशिशि कई, मगर पुलिस खेनि धिका थाबा ॾेई सूबाई वज़ीर सां मिलण न ॾिनो। उन मौक़े ते MPA मुमताज़ चांडियो, फ़िरोज़ खान जमाली समेत नौशर फ़िरोज़ ज़िले जा ऑफिसर ऐं पीपल्स पार्टी जा उहिदेदार ऐं वर्कर वॾे तादाद में मौजूदु हुआ।